नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र वझो था चूड़ जमाली खां कुर्बान रिंद जी रिपोर्ट ते। गुज़िरियल केतिरनि महीननि खां इंसाफ़ लाइ पाण पतो ॾींदड़ सिजावल जो झूनो रिटायर्ड उस्ताद अब्दुर्रज़ाक कोहराई मुसलसल मुख़्तलिफ़ शहरनि में एहतियात खां बैदि चूड़ जमाली में पहुची ज़मीन ते बासर जे कब्ज़े ख़िलाफ़ शहर में प्ले कार्ड खणी एहतिजाज कयो ऐं इंसाफ़ लाइ प्रेस क्लब पहुतो। झूने अब्दुर्रज़ाक कोहराई साफ़ियुनि सां एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि महीननि खां केतिरा भेरा मूं एहतिजाज कयो आहे। इंसाफ़ लाइ दर दर वञा पियो पर अॼु ताईं मुंहिंजी ज़मीन मूंखे न ॾियारी पई वञे। कूड़नि सहीनि ऐं कूड़नि खातनि ज़रिए ज़मीनुनि जी हेराफेरी कई पई वञे। हुन चयो त कोर्ट जे हुकुमनि खां बैदि बि TC सिजावल इस्माइल मेमण बासरनि जी कमदारी पियो करे ऐं इंसाफ़ लाइ रुलंदो पियो वठां। मूंखे मारण जूं धमकियूं पियूं मिलनि। हुन चयो त आख़िर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो मुंहिंजे ज़ाती ज़मीन ते बासरनि कब्ज़ो कयो अथनि ऐं ज़िले इंतिज़ामिया मूंखे मुंहिंजो हक़ नथी ॾियारे सघे। हुन चयो त आउं पंहिंजे हक़ लाइ हर जदोजहद कंदो रहंदुसि। हुन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़तमु करायो वञे। ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतिजाज कंदुसि।